प्यास दे। प्रेम हुजे भाई, प्रतीक्षा हुजे, गुरु दर्शन जी असांखे प्यास हुजे, सत्संग जी प्यास हुजे। असां परीक्षाऊं था वठूं, प्रतीक्षा नथा कयूं। प्रतीक्षा हुजे, भगवान परीक्षा सां न मिलंदा आहिनि, प्रतीक्षा सां मिलंदा आहिनि। चओ राम। गुरु गोविंद सिंह महाराजन हिकु बार हिकिड़े शहर विया सत्संग कीर्तन करण। संगत उन्हनि सां मिलण ईंदी। हिकिड़ो नयो नयो सेठ जाॻियो, हल भईया ॾाढो नालो ॿुधियो आहे, दर्शन करे था अचूं, अहिड़ी तारीफ़ ॿुधी आहे। तो खीर खणी आयो सतगुरनि जे लाइ, बढ़िया हिकिड़े दॿले में हिकिड़ी मेह जो खीर खणी आयो, कारी मेह जो। मन ई मन ईंदे ईंदे सोचण लॻो, मां बि त ॾिसां केॾा कामिल पुरुष आहिनि, पहुतल आहिनि की न संत, परीक्षा वठिजे। चओ हरे राम, परीक्षा वठंदोमान। वया पहुता, जेॾीमहिल लाइन में बीठो, संतनि जे साम्हूं पहुतो, दर्शन कयईं, मथो टेकईं, त गुरु गोविंद सिंह महाराज जन पहिरियों बार हुन सां मिलनि पिया, हुनजो नालो खयूं। चयो हा भाई हली आए, ॾाढी देरि कई अथई अचण में, ऐं असांजे लाइ कारी मेह जो खीर खणी आयो आहे न। चओ हरे राम। पोइ धको बको रहिजी वियो, अरे त मुंहिंजो नालो बि सुञाणनि था, पहिरियों दफ़ो जबकि मुलाक़ात थी आहे, वरी उन खां पोइ इहो बि था ॿुधाइनि कारी मेह जो खीर खणी आयो आहे। ख़ुशि थी वियो, चई अरे वाह 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 वाह, ये तो बढ़िया बढ़िया, ॾाढा संत ॾाढा निराला आहिनि, ॾाढा सुठा आहिनि भाई। पर पोइ वरी तुरंत मन में आयो कि हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, मेह त कारी हूंदियूं आहिनि, हा खीर बि ॾींदियूं आहिनि, कोई वॾी ॻाल्हि थोरी आहे। चओ हरे राम, कोई वॾी ॻाल्हि न आहे। वरी परीक्षा थो वठां। ॿिए ॾींहुं वरी आयो गुरु दर्शन जे लाइ, वरी लाइन में बीठो, अॼु गांइ जो खणी आयो खीर, गांइ जो खीर खणी आयो, अची लाइन में बीठो। जेॾीमहिल बारी आई, चओ जय श्री कृष्ण, मथो टेकियो, संतन कुझु न चयो। गुरु गोविंद सिंह महाराज हे मनी मन वीचार करे हाणे चवंदा, हाणे कुझु चवंदा, ॾिसां परीक्षा वठण आयो, पर कुझु न चयो, उन्हनि जवाब न ॾिनो। हिन जे मन में इहो ई आयो कि न, उहो कल्ह उन्हनि तुको ई लॻायो आहे, कल्ह उन्हनि तुको ई लॻायो आहे कि कारी मेह जो खीर खणी आयो आहे। ओॾी महिल ई तुरंत गुरु गोविंद सिंह महाराज जन उनखे डांटे करे चवण लॻा, हाणे असां इहो ई ॿुधाइण लाइ हिते वेठा आहियूं कि गांइ जो खीर खणी आयो आहे कि मेह जो खीर खणी आयो आहे, तूं गुरुअ मां इहो ई तो पाइण चाहे भाई। चओ जय श्री कृष्ण। अरे हिते असां वेठा आहियूं न परमात्मा जे लाइ कुझु ॿुधाइण जे लाइ, तूं असां खां इहो ई पुछण आयो आहे। चओ राम, चरणनि ते किरी पियो। इहो न पुछ भाई कहिड़ी गांइ जो खीर आहे, तूं इहो पुछ न कि गांइ चराइण वारो कीअं मिलंदो। चओ राम, उहो परमात्मा, उहो भॻवान कीअं मिलंदो, इहो अची करे पुछ। त असां परीक्षाऊं वठंदा आहियूं भाई। परीक्षा त पंहिंजी वठिजे कि मां बि सेवक आहियां कि न, मां बि भक्त आहियां कि न, मूंखे नामदान मिलियो आहे, गुरु दीक्षा मिली आहे, गुरु मंत्र मिलियो आहे, मां कॾहिं जपियो आहे कि न, प्रेम सां।